नाज़रीन, हिते अव्हांखे इंतिहाई अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं त सकरंड खां 10 किलोमीटर परे पई फार्म भरिसां ॿिनि मोटर साइकिल जो आम्हूं साम्हूं टकर थी पियो, जंहिंजे नतीजे में 3 ॼणा थॾे ते ई फ़ौत थी विया, जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। फ़ौतियुनि में ग़ुलाम हैदर जलबाणी, शान वलद जानी जलबाणी ऐं मुख़्तियार अली नवल शामिल आहिनि, जॾहिं त हाकुम अली जलबाणी ज़ख़्मी आहे। वाक़े जी इतला मिलण बाद हमदर्द फ्री एम्बुलेंस सर्विस जी रेस्क्यू टीम इक़बाल रिंद जी अॻुवाणीअ में हादसे वारे हंधि पहुची फ़ौतियुनि ऐं ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल सकरंड पहुचायो, जिते डॉक्टरनि पारां टिनी लाशनि जे मौत जी तस्दीक करण बाद ज़रूरी कागज़ी कार्रवाई करे लाश वारसनि हवाले कया विया, जॾहिं त ज़ख़्मीअ खे ॻणतीअ जोॻो करार ॾियण बाद सिविल अस्पताल इलाज लाइ नियो वियो। होॾां लाश संदनि ॻोठ घरनि में पहुचण वक़्तु कोहराम मची वियो, हर आख आली हुई, ॻोठ में सोगवार जो माहौल हो।